घोटकी में मियां अब्दुर्रहीम भारू सदर ऑल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सिंध जे आबपाशी खाते में कब्जा माफिया खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कब्जनि खिलाफ हाईकोर्ट सखर में पिटीशन दाख़िल कराई हुई। अदालत सब कब्जा हटाइण जो हुकुम ॾिनो। अदालत जे हुकुम ते हज़ारे कब्जा माफिया खां कब्जा ख़ाली कराया विया। बासर कब्जा माफिया चीफ सेक्रेटरी सिंध मार्फत केस सखर हाई कोर्ट मां कराची हाई कोर्ट ट्रांसफर करायो। इन खां पोइ आबपाशी खाते जे कुछ करप्ट ऑफिसरनि जी लॉटरी खुली वई। इंजीनियर शबीर अहमद करोड़े रुपया वठी गुडू बैराज ते ॿीहर कब्जा शुरू कराया। वरी ॿीहर सॼी सिंध में कब्जा माफिया वरी कब्जा शुरू कराया आहिनि। मियां अब्दुर्रहीम भारू वधीक चयो त हज़ारे इंस्पेक्शन बंगलनि ते कब्जा आहिनि। सिर्फ़ उबावड़ो में लखें एकड़ ज़मीननि ते कब्जा आहिनि। सिर्फ़ 1 एकड़ ज़मीन जी क़ीमत 50 लख खां मथे आहे। सरकारी कॉलोनियुनि ऐं वाहन ते कब्जा थियल आहिनि। जेकॾहिं सरकार कब्जा थियल ज़मीनूं ऐं बंगला नीलाम करे पाकिस्तान अमेरिका खां वधीक ख़ुशहाल थी वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची